अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो अदाकार कादी अब्दुल सत्तार ऐं वरी सिराया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार कादी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, असां हिन टाइम बीठल आहियूं ज़िलो बदीन लवारी शरीफ़ जे शहर में। ऐं अव्हांखे असां उहो लवारी शरीफ़ वारे रोज़ो मुबारक ॾेखारींदासीं जिथे पाबंदी मड़ियल हुई, जेके मतिलबु कुझु मिल्कियतनि जे करे लवारी शरीफ़ जेका दरगाह बंदि थी चुकी हुई, हींअर उहा मुंहिंजे ख़्याल में साल ॾेढ साल थी वियो आहे ऐं उहा खुली वई आहे। उन लवारी शरीफ़ जो रोज़ो मुबारक अव्हांखे असां परे खां ॾेखारे सघाईंदा आहियूं। परे खां जो असां अव्हांखे मंदरु ॾेखारे सघंदा। अचो दोस्तों, हीअ आहे लवारी शरीफ़। इधर इधर आना है, इधर थोड़ा सा आना बना है ना, मैं बताऊँगा। ये बदीन का शहर है। इधर बदीन के शहर के करीब यहाँ पे है लोहारी शरीफ शहर है। ये दरबार भी है। लोहारी शरीफ की बहुत बड़ी दरबार है, ये मशहूर दरबार है लोहारी शरीफ। बदीन शहर से हम अंदर चले गए गाँव में। यहाँ जगह है, यहाँ गाड़ियाँ हैं, यहाँ जो है ना ऊँट आ रहे हैं, ऊँटनियाँ भी हैं, ऊँट भी हैं। और ये जंगल जंगल है। इसको अभी निकालो आराम से। एक उधर भी है। ये बेहतरीन जगह है भाई।